बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, MNN न्यूज़ जे अॼु जी शख़्सियत प्रोग्राम सां गॾु हिकु दफ़ो तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थिया आहियूं। अॼु जेको असांजो महिमान आहे, जेका शख़्सियत आहे, उहा न सिर्फ़ु सिंध पर के पूरे पाकिस्तान में फ़ैसिलनि जे हवाले सां ॼाती सुञाती वञे थी। संदसि फ़ैसिला पूरे पाकिस्तान में मशहूरु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॾेरो मोहम्मद ख़ान जो असां सां मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, जेके सिंध में बिरादरियूं जेके पाण में अटकनि थियूं, उन्हनि खे तव्हां ठाहियो था, तक़रीबन सिंध जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में पाकिस्तान जे में तव्हां फ़ैसिला कया आहिनि? पाकिस्तान में पर सिंध जा तक़रीबन हर जॻह ते वञा थो। घोटकी बि वञूं था, ॾाड़काणे वञूं था, जेका बात, पर हर शहर में हर जॻह ते। अच्छा साईं, जेके सिंध में ही क़बीलाई जहिड़ा आहिनि, इन्हनि जो असल सबबु छा आहे? सरकार कमज़ोर आहे। जे सरकार पंहिंजी रिट क़ाइमु करणु चाहे त ॾोह थींदे ई कोन, जहिड़ा थींदे ई कोन। पर अलाए छा आहे जो बेहिसी थी वई आहे। कानून वारा जेके आहिनि से उन ॻाल्हि खे सोचीनि ई कोन था। अच्छा साईं, जेके हिन वक़्तु धाड़ियल आहिनि सिंध में, तक़रीबन 50 साल खां वठी तव्हांखे यादि हूंदो त इहे धाड़ियल कल्चर जी थियो आहे, ख़तमु थियण जो नालो नथो वठे। हिन महिल तव्हां ॾिसो त जेको तरक़ी कई आहे साइंस, ड्रोन कैमराऊं, ॿियो इहे बि नथा ख़तमु थियनि। इन जे पोयां कहिड़ा अहिड़ा ॻुझा हथ आहिनि जेके नथा चाहिनि त को कचे में अमन अचे, असांजी सिंध जेका सा बिरादरियुनि जे जहिड़नि खां ॿाहिरि निकिरे? सरकार जी पॉलिसी में अच्छा जी। जहाज वक़्त में बि रही, तॾहिं बि उरूज रहियो धाड़ियलनि जो। वरी जॾहिं चाहियूं त ख़तमु थी विया, नालो निशान मिटी वियो। हींअर बि जेकर सरकार चाहींदी त 5 ॾींहं बि कोन हली सघंदा। अच्छा साईं, सिंधु दरिया में जेके 6 नवां कैनाल पीपल्स पार्टी कढण जो इजाज़त ॾेई छॾी आहे, मसूद ते सही बि करे छॾी अथसि। ॾिसो न साईं, अर्ज़ु ॿुधो, इन ठलनि ॻाल्हियुनि मां कुझु कोन वरंदो। या त प्रैक्टिकली असीं सॼी सिंध थी पए, न त हू सॻा आहिनि हुअं ई कढंदा। छा करे सघंदा तूं? असांजी इख़्तियारी कुझु कोन्हे। अच्छा साईं, जेके पीपल्स पार्टी खां तव्हां जूं पुराणियूं राहूं हुयूं, धार थियूं, उन में क़यादत खां नाराज़गी हुई या के अहिड़ा के ॿिया सबबु हुया जेके तव्हां हिन महिल GDA में शामिलु थिया हो? बेसिकली आऊं नज़रिया पीपल्स पार्टी आहियां कोन। भाउ जे करे मूं 15 साल हलियुसि पिए, भाउ जे करे। जिन त मुंहिंजो पहिरें ॾींहुं वठी हिननि सां नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे। हिननि जी सोच पंहिंजी आहे। हीअ अवामी पीपल्स पार्टी त रही कान्हे। हींअर उहो पीपल्स पार्टी ख़तमु थी वई, नोटिस वारी पार्टी ख़तमु थी वई। अच्छा साईं, जेको हिन महिल इलेक्शन थी, या तव्हां छा था सम्झो शफ़ाफ़ हुई? तव्हां छा था चओ? तव्हां ॿुधायो। असां रिपोर्टिंग कईसीं पे। ॾिसो न, असांजे चवण सां त चवंदा साईं किरिया न चवनि था, पर तव्हां आम राय जेका आहे उहा त ॿुधायो न त छा था माण्हू चवनि त फेयर थी आहे। हिन पर सॼी सिंध में फेयर कान थी आहे। सॼी सिंध में कान थी आहे। अच्छा साईं, तव्हां माशाल्लाह एतिरा फ़ैसिला कंदा आहियो, पूरी सिंध जा फ़ैसिला, बल्कि बलोचिस्तान जा बि काफ़ी फ़ैसिला असांखे ॿुधण में आयो। चाचो शाहनवाज़ उहो बि फ़ैसिला कंदो हो, उनखां पोइ वरी तव्हां जेके फ़ैसिला कयो था, अहिड़ो को फ़ैसिलो जंहिंमें तव्हांखे ॾुखियाई पेश थी हुजे? ॾुखियाई थींदी कान्हे साईं। तव्हां जेकॾहिं अमानत तौरु फ़ैसिला कंदव त ॾुखियाई थींदी कान्हे। न को अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें माना मुझल ॻाल्हि? न, मुझल का बि ॻाल्हि कान्हे का। अच्छा साईं, को ज़िंदगी जो यादगार वाक़ियो हुजे अहिड़ो को तव्हांखे अञा ॾींहुं ज़हन ते चिटियल हुजे? यार अहिड़ो त को कोन्हे को जेको फ़ैसिलो थियो हुजे या के दुरियूं हुते? न, फ़ैसिलो त अर्ज़ु ॿुधो, फ़ैसिलो ई तव्हां वटि अमानत अलाह जे तरफ़ां। सही। हीअ इंसान बसि सही ॻाल्हि कान अथव जो हुनखे हलाए। ख़ानदानी कोन्हे कमु, हीअ अलाह जे तरफ़ां जंहिंखे अलाह नवाज़े उहो ई करे सघे थो। पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो साईं? फिर इलेक्शन करायो, ख़बर पइजी वेंदी। साईं, तव्हां जेकॾहिं सियासत में या इन में न हुजो आहे त तव्हांजो को अहिड़ो शोबो ख़्वाहिश हुजे त मां काश इन में हुजां? यार ॾिसण, माण्हू सोचे त अलाए छा थो, पर जेको अलाह जी तरफ़ां लिखियलु आहे उहो उन ई पासे तव्हांखे वञिणो पवंदो। अच्छा साईं, खाधे पीते में तव्हांखे छा पसंदि हूंदो आहे? सादी मानी, खाइण जो शौक़ीन घटि आहियां। वतन में त मां कंहिं कोन खां, किथे घर जी मानी खाईंदा आहियूं। इहो शौक़ु पाण पाली कोन्हे को, जेको अलाह साईं खाराए थो खाइबो बसि। अच्छा साईं, अहिड़ी का ख़्वाहिश आहे जेका पूरी न थी? न साईं, सभु ख़्वाहिशूं अलाह जी तरफ़ां पूरियूं आहिनि। अच्छा साईं, जेके ॿिया ही सिंध में फ़ैसिला कंदड़ आहिनि, उन्हनि जा जेके फ़ैसिला थियनि था, उन्हनि मां तव्हां कहिड़े सरदार मां मुतासिर आहियो? असुलु ॻाल्हि त फ़ैसिला केरु करण लाइ तयारु कोन्हे। इन लाइ कोन्हे त सियासी हींअर माहौल ठही वियो आहे। हर कंहिं से वोट जो लाचार आहे।
पोइ उहो इंसाफ़ त करे कोन थो सघे, छा आहे की ॿई पासा हुनखे ॿई वोटर अथसि, जे इंसाफ़ कंदो हिकिड़ो छॾे वेंदुसि। इहा मजबूरी आहे। ग़रीब इहो सम्झी वियो आहे हिन ॻाल्हि खे, असांजो माण्हू सिंध जो, त वरी मूंखे कुझु कोन कंदो सो उन जे करे हाणे वॾे ॾण फ़ैसिला छॾे न। कोर्टूं त सही ॾिसो न, इहो कोर्ट में त केस उसूलनि त पुलिस जो आहे सॼो दारोमदार। जीअं चालान पेश थिए थो उन आधार ते कोर्ट फ़ैसिलो करे थी। उनखे पंहिंजो त को न को आहे, को सोच न को सम्झ, पननि ते हलंदी। पना पुलिस बेड़ो बड़ो छॾे, अलाह ख़ैर इंसाफ़ मिलंदो ई कोन। इन में साईं हिते जेके फ़ैसिला थियनि था इहो जल्द इंसाफ़ थिए थो। इहो ॾिसो अर्ज़ु ॿुधो, इहो आहे त ॿई धुरियूं मुतमइन थियनि थियूं त बाबा असांजी जान छॾायोसीं, हली हली थकी पिया आहियूं। ताज़ो जीअं साईं तव्हां फ़ैसिलो कयो आहे हिन जो ब्राह्मणनि जो ऐं चांडियनि जो, गुलशेर ऐं दुराई निसार ब्राह्मण जो, साईं इहो कयो अथऊं। उन अॻे ई जेको सोलंकियुनि जो जागीराणी जो थियो पीरोकोट कयोसीं, इन अॻे ही सावंदर नारो अॻे करे आयासीं, पर कुझु ॻाल्हि रहिजी वई शइ, उन जे करे वरी जहिड़ो थी पियो, वरी कल्ह तय करे आयासीं। बाबा सियासत माना ख़िदमत, सो ख़िदमत हुई करियूं पिया, भले हुकूमत में हुजूं न हुजूं, पंहिंजी जॻह ते क़ाइमु आहियूं ऐं करियूं पिया। हफ़्ते में तक़रीबन 3 खां 4 ॾींहं कंदो आहियां फ़ैसिला, ऐं हिकु ॾींहं में 30-35 फ़ैसिला करियां थो। अच्छा, हुन सां गॾु तव्हांजा घोड़ा ॾिसी आया आहियूं माशाल्लाह, कबूतर बादशाह ऐं ज़बरदस्त नसल जा, ऐं हुन सां गॾु वरी घोड़ियूं बि आहिनि जेके बाबा इहे नसुल करायूं पिया, हुननि जो पंहिंजो करायूं पिया नसुल, पिटागिरी ठाहियूं पिया। तव्हांजो पंहिंजो शौक़ु आहे या वॾे जे शौक़ जे करे पोइ हलाईंदा पिया? साईं वॾनि जे शौक़ खे केरु थो पुठियां फॉलो करे, पंहिंजो शौक़ु ज़ाती न हुजे त हेॾो ख़र्चु केरु कंदो। बिल्कुलु साईं। सिंध जी आवाम लाइ को पैगाम ॾियणु चाहियो? होश में अचे, सोचे, कुझु गॾिजी सोचींदा त मसइला सभु हल थी वेंदा। बाक़ी जेकॾहिं थलियूं ॻाल्हियूं कबियूं त ॻाल्हि मां फ़ाइदो कोन्हे। जी नाज़रीन, असां सां जेको मौजूदु हुई पर्सनैलिटी शख़्सियत, उहा त यकीनन कंहिंखां ॻुझी न हूंदी। चाचो शाहनवाज़ क्लासिकल वरेरे जे हवाले सां पूरी दुनिया में ॼातो सुञातो वेंदो हो, पाण सेनेटरी बि रहियो। अॼु हुननि जो जेको फ़र्ज़ंद असां सां मौजूदु हो, ऐं ईंदड़ प्रोग्राम ॿिए कंहिं में वरी कंहिं ॿी पर्सनैलिटी सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।